विच ओभर में अमरीका ऐं ईरान सां थींदड़ इम्कानी ॻाल्हियुनि बाबति सूरतहाल अञा ताईं वाज़े नाहे थी सघी। ॿिन्ही मुल्कनि विच में सिफ़ारती अमल जारी आहे। ईरान जे परॾेही वज़ारत जे तर्जुमान इस्माइल बक़ाई पंहिंजी प्रेस कॉन्फ्रेंस दौरान चयो आहे त ईरान अमरीका सां ॻाल्हियुनि बाबति घणो पुरुमीद नाहे, हू हक़ीक़त पसंदि आहिनि। हुन चयो त ईरान अमरीका ते मुकमल एतमाद नथो करे सघे, जॾहिं त बदगुमानी इंसान जो फितरी अमल आहे। साॻिए ई वक़्तु अमरीका तरफ़ां पंहिंजो वफ़द इस्लामाबाद रवानो कयो वियो आहे, जिते ईरान सां ॻाल्हियुनि जो इम्कानु पिणु आहे। उन हवाले सां ईरान अञा ताईं उन ॻाल्हियुनि में शिरकत जी तस्दीक नाहे कई। उन दौरान चीन जे सदर शी जिनपिंग चयो आहे त आबनाए हुर्मज़ मां जहाज़नि जी अचवञु जारी रहणु घुरिजे, छो त इहो दुनिया जी मईशत लाइ अहम आहे। हुन जंगबंदी ऐं अमन जी हिमायत पिणु कई आहे। साॻिए ई वक़्तु ईरान जे सदर पिणु चयो आहे त जंग कंहिं लाइ बि फ़ाइदेमंद साबित न थींदी। मसइला हल करण लाइ सिफ़ारती तरीक़ेकार इख़्तियार करणु घुरिजे। हुन अवाम खे सच ॿुधाइण ते पिणु ज़ोर ॾिनो। उन हवाले सां सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे, जेकॾहिं ईरान जी क़यादत समझदारी ॾेखारे मुल्क जो मुस्तक़बिल सुठो थी सघे थो। हुन इहो बि चयो, जेकॾहिं ॻाल्हियुनि में अॻुभराई थी त हू ईरानी अॻुवाणनि सां मुलाक़ात लाइ तयारु आहे। पर ईरानी मीडिया मूजिबि ईरान अञा ताईं पंहिंजे फ़ैसिले ते क़ाइमु आहे ऐं ॻाल्हियुनि में शामिलु थियण जो इरादो नथो रखे। रिपोर्टुनि मूजिबि अमरीका जूं शर्त ऐं आबनाए हुर्मज़ ते दॿाउ अहम रुकावटूं बणियल आहिनि। माहिरनि जो चवणु आहे त ॻाल्हियुनि खां अॻु सूरतहाल ॾुखे मोड़ तरफ़ वधी रही आहे। हाणे ॾिसणो इहो आहे त ईरानी क़यादत पंहिंजे वफ़द सां गॾिजी पाकिस्तान ॻाल्हियुनि लाइ ईंदी या अञा बि सिफ़ारती अमल जारी रहंदो।